टंडो मोहम्मद ख़ान ईद जे सॻोरे ॾींहं ते जॾहिं माण्हू पंहिंजे विछल प्यारनि जी क़बरनि ते फाथा ला पता तॾहिं ख़ुशियुनि जो ॾींहुं तकलीफ़ुनि बेअसी ऐं इंतिज़ामी नाकामी जो तस्वुरु बणिजी वियो। टंडे मोहम्मद ख़ान शहर में हल्की बरसाति ते मेन रोड ते पाणी ऐं गप रस्ता नाक़ाबिले गुज़र कब्रिस्तान अंदरि अहिड़ी ख़राब हालत जो माण्हू स्लप थींदा रहिया। बुज़ुर्ग नौजवान मासूम ॿारड़ा अज़द मां गुज़रंदा रहिया पर को बि ज़िम्मेवार नज़र न आयो। छा ईद जे ॾींहं ते बि अवाम खे अहिड़ी तकलीफ़ नसीब आहे? अफ़सोसनाक ॻाल्हि उहा आहे त तारीख़ी कब्रिस्तान ब्राउन शाह जेके अॻूणे ज़िले नाज़िम मीर इनायत अली टारपुर मुशर्रफ जे दौर में चौदीवारी ॾियाराए कब्ज़ा माफ़िया खां बचाइण जी कोशिशि कई हुई, अॼु ॿीहर बेयारो मददगार बणियल आहे। उहा चौदीवारी उहे गेट जेके हिफ़ाज़ती अलामत हुआ अॼु ना ई गेट ना ई दीवार ॾिसण में आई ऐं कब्ज़ा माफ़िया ॿीहर सरगर्म नज़र अची रहिया हुआ। कब्रिस्तान जे साम्हूं वाटर सप्लाई जी ज़मीन ते खुलियल कब्ज़ा इंतिज़ामिया जी अखियुनि आॾो जारी आहिनि पर को बि नोटिस न वरितो पियो वञे। सोशल मीडिया ते बार बार आवाज़ उथाइण जे बावजूदि ख़ामोशी अख़्तियार कई वई आहे। छा हीअ ख़ामोशी कंहिं मफ़ाद जी निशानी आहे? हीअ रुॻो लापरवाही न आहे, हीअ अवाम सां ज़ुल्म जी इंतिहा आहे। जिथे ज़िंदा माण्हुनि खे तकलीफ़ मिली रही आहे उते फ़ौत थियलनि जी आख़िरी आरामगाह बि महफ़ूज़ न आहे। उहो कंहिं बि मज़हब समाज लाइ शर्म जो मुक़ाम आहे। सवाल उहो आहे त छा ज़िले इंतिज़ामिया सिर्फ़ु फ़ाइलनि ताईं महदूद आहे? छा अमली मैदान में का ज़िम्मेवारी न आहे? जेकॾहिं हिकु अॻूणो नाज़िम पंहिंजे दौर में कब्रिस्तान खे बचाइण लाइ क़दम खणी सघे थो त अॼु जा अख़्तियारीन छो नाकाम आहिनि? आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो आहे त फ़ौरी तौरु हिन संगीन सूरत जो नोटिस वठे, कब्रिस्ताननि जी बहाली, रोडनि जी मुरमत, सफ़ाई जे इंतिज़ाम ऐं कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में अवाम जो सब्र जवाबु ॾेई सघे थो ऐं पोइ एतिजाज जी ज़िम्मेवारी बि इंतिज़ामिया ते ई ईंदी।